इशूज़ में भलीकार आहियां सुभान कोसो। नाज़रीन, अॼु तमामु हिकु अहम मसइले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। दरियाहनि अंदरि ॿोॾि वारी सूरत हाल आहे, लेकिन सिंध जा केतिरा ई ज़िला अहिड़ा आहिनि जिते अॼु बि आबादगार पाणी जे शदीद खोट खे मुंहुं ॾियनि पिया। शहदाद कोट हुजे, कुब्बो सैद खान जो पूरो तालको हुजे, कंबर शहदाद कोट, उन सां गॾोगॾु बदीन जे पुछड़ी वारा इलाइक़ा अॼु बि जेके उहे आबादगार आहिनि उहे पाणी जे शदीद खोट खे मुंहुं ॾियनि पिया। मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको सारेलो फ़सुलु आहे उहो सख़्तु मुतासिर थिए पियो। केतिरे अरसे ताईं सिंध जे आबादगारनि कॾहिं सैलाब, कॾहिं बरसातूं, उन्हनि सां सबबु भोॻियो आहे, तमामु घणो नुक़सानु थियो आहे। पर जॾहिं हाणे दरियाहनि अंदरि पाणी मौजूदु आहे त आपाशी खाते जी नाअहली सबबु उन पुछड़ी वारनि इलाइक़नि अंदरि जेको पाणी आहे उहो पहुचाइण में आपाशी खातो मुकमल तौर ते नाकाम नज़र अचे पियो। सिर्फ़ु सबबु इहे हूंदा त जेके खाटी जेका थींदी आहे वाहुनि जी, उहा प्रॉपर न थी सघी आहे, मिक़दार खां वधीक पाणी न पिया छॾनि, ऐं अगरि छॾे ॾींदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके घारा लॻंदा। सिर्फ़ु पंहिंजी नाअहली लिकाइण जे लाइ केतिरनि ई ज़िलनि जे आबादगारनि खे शदीद ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पए पियो। इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे बुलंद खान जुणियो साहिबु आहिनि, तर्जुमान आहिनि सिंध हुकूमत। उन्हनि खां हुकूमत छा पई करे, इन सॼे मामले ते आख़िर आपाशी खातो एॾो बेलगाम छो बणियल आहे, उन ते सॼे ॻाल्हि ॿोल कबी। उन सां गॾोगॾु रिज़वान ख़ानज़ादा साहिबु आहिनि ऐं तहरीक इंसाफ़ जा अॻवान आहिनि, उन्हनि असांखे स्टूडियो में असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि सां बि इन सॼे मामले ते ॻाल्हि ॿोल कबी। बुलंद खान साहिबु तव्हांजी महिरबानी। खानज़ादा साहिबु आपका बहुत शुक्रिया। उन खां अलावा वीडियो लिंक ते सरके सदायो साहिबु आहिनि, असांजा लाड़काणो जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। ऐं हारून गोपांग साहिबु बदीन जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। हारून साहिबु, सरके साहिबु तव्हांजी बि महिरबानी। सरके साहिबु, तव्हां ॾे ईंदुसि, तव्हां खां ई शुरूआति कंदुसि। पहिरियां त पाणी जी खोट हुई, चलो सॼी सिंध में पाणी जी जेको आहे खोट जी दाऊं अचनि पियूं। हाणे हिकु तरफ़ दरियाहनि में ॿोॾि वारी सूरत हाल आहे, पाणी तमामु वधीक आहे, पाणी वञी समुंड सां लॻो आहे, लेकिन कंबर शहदाद कोट ज़िलनि में इहे शिकायतूं साम्हूं अचनि पियूं त उते जेके पुछड़ी वारा आबादगार आहिनि उहे अॼु बि पाणी जी खोट खे जेको आहे त दाऊं कनि पिया, उते अॼु बि पाणी न पियो पहुचे। थोरी मंदर कशी कजो, छा सूरत हाल आहे? वॾी महिरबानी सुभान। ऐं बिल्कुलु इहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त जॾहिं सखर बिराज ते अॼु 3,60,000 क्यूसेक पाणी हींअर बि सखर जे अप स्ट्रीम में आहे मौजूदु आहे, यानी कि नंढी बोट डिक्लेयर थियल आहे। ऐं गुडू बिराज ते जेका आहे सा उहा विचोली बोट डिक्लेयर थियल आहे। उनजे बावजूद बि जेके पुछड़ीअ वारा इलाइक़ा आहिनि ओसि ताईं हिन वक़्तु बि पाणी जेको आहे उहो न पहुतो आहे। केतिरनि इलाइक़नि में अगरि पहुतो बि आहे त उहो अणपूरो पहुतो आहे। हाणे थोरो मां तव्हांखे हिकिड़ो जेको असां वटि पाणी शॉर्टेज आहे अहिड़ी सूरत में बि उन जे हवाले सां तव्हांखे मां थोरो ॿुधायां। असुल में शायदि जेको शहदाद कोट तालको आहे, उन खां अलावा उनजो कुझु हिसो प्लस कुब्बो सईद खान सॼो तालको ऐं वारे जेको आहे उहो तालको, ओॾां गाजी फावड़ इन वारे तालके जो शहर आहे, प्लस में नसीराबाद जा कुझु एरिया वेंदे मेहड़ ताईं ही जेको बेल्ट आहे उहो बेसिकली सिंध ऐं बलोचिस्तान जे बॉर्डर वारो बेल्ट आहे। ऐं असांजे इन कमांड एरिया जूं पुछड़ीअ वारा इलाइक़ा आहिनि। इते लॻभॻि 4 खां 5 लख एकड़ अहिड़ी ज़मीन आहे जेका हर साल पाणी न मिलण जे करे उहा आबाद न पई थिए या आबादीअ खां रहिजी थी वञे, या उते अधोगर्भी जेका आहे आबादी थिए थी। 3 मेन सोर्सिस आहिनि असां वारे पासे ॾे इन एरियाज़ में पाणी पहुचाइण जा। हिकिड़ो मेन सोर्स आहे खीरथर कैनाल जेको सखर बैराज मां निकिरे थो, वरी खीरथर कैनाल मां जेको सिंध बलोचिस्तान जो बॉर्डर आहे जिते दंग आहे, छाकाणि त इन मां बलोचिस्तान बि पाणी खणे थो ऐं सिंध बि पाणी खणे थी। उते घणनि रेगुलेटर वटां वरी सिफला मंसी कैनाल निकिरे थो जेको अचे कुब्बो सईद खान कच्छी पुल ऐं उन खां पोइ वञी इहो वापसि जेको आहे सो तक़रीबन चुखीअ वटि छोड़ करे थो। हिकिड़ो सोर्स इहो आहे पाणी जो, सिफला मंसी कैनाल। ॿियो वरी जेका बेगारी कैनाल अचे थी, बेगारी कैनाल मां बि कुझु हिसो जेको आहे गड़ी खेरो तालको जेको जकाबाद ज़िले जो आहे ऐं कुझु ओरे पासे ॾांहुं पाणी खणनि था। टियों आहे वार ब्रांच जेका वाराए तालको हुजे, कंबर जा एरियाज़ हुजनि कुझु, ऐं प्लस में वेंदे गाजी फावड़ ताईं इहा पाणी जेका आहे असां सोर्स ॾिए थी। ऐं उन खां पोइ राइस कैनाल मां हिकिड़ो ॿियो सोर्स निकिरे थो इन पासे ॾे जेको धामरा मां आहे, उहो नसीराबाद जे ॿाहिरां इहो क्रॉस करे इन साॼे एरिया में वञे थी, परियां काछे जो इलाइक़ो बि लॻे थो। हीअ एरिया उहा आहे जेका जॾहिं बि बलोचिस्तान खां ॿोॾि ईंदी आहे त सभ खां पहिरियां इहे ई इलाइक़ा ॿुॾंदा आहिनि जेके मुकमल तौर ते पाणी हेठि हूंदा आहिनि। ऐं जॾहिं वरी ॿोॾि न हूंदी आहे ऐं वरी जॾहिं दरियाहनि जे अंदरि तमामु झझे मिक़दार में पाणी हूंदो आहे त ओसि ताईं जेको पाणी आहे उहो नथो पहुचे। जेको कुब्बो सईद खान तालको आहे उनजो जेको कच्ची पुल वारी एरिया आहे, चुखीअ वारा एरिया आहिनि, शहदाद कोट तालके जा कुझु इलाइक़ा वारे जा, इते त बेसिकली जेको पीअण जो पाणी आहे उहो बि माण्हू शाखुनि मां खणंदा आहिनि हर साल।
जेकॾहिं उते पाणी न पहुचंदो आहे त पोइ ज़ाहिर आहे पीअण जो पाणी बि अणलभ हूंदो आहे इन्हनि इलाइक़नि जे अंदरि। सही। हाणे बुनियादी तौर ते छा थो थिए त खीरथर कैनाल में जेको सखर बैराज मां पाणी अचे थो, घणनि रेगुलेटर वेंदे हेठि बलोचिस्तान ताईं वॾे मिक़दार में हितां पाणी जेको आहे चोरी थींदो आहे। उते एडिशनल पाइप्स लॻल आहिनि। असां मतिलबु 15-20 सालनि जी का कहाणी आहे, ॿुधंदा ईंदा आहियूं त हिते त अॻु में त रेंजर्स बि बीठी हूंदी त बाबा पाणी चोरी खे रोको। हिते जेके बाअसर माण्हू आहिनि हितां उहो पाणी चोरी करे पहिरियां पंहिंजी पूरत कंदा आहिनि, उन खां पोइ पाणी हेठि छॾींदा आहिनि। अचो जेकॾहिं सैफला मक्सी कैनाल जी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां त सैफला मक्सी कैनाल जी जेका कमांड एरिया आहे उन में केतिरनि हंधनि ते जेको आहे उतां जेके वाटर कोर्सिस निकिरनि था या नंढियूं शाखूं निकिरनि थियूं, उन्हनि में धिका ॿधल आहिनि। उते जेके बाअसर ज़मीनदार आहिनि, नालो केॾो कोन थो खणा, पर केतिरा ई हिकु को कोन्हे, केतिरा ई जेके बाअसर ज़मीनदार आहिनि उन्हनि जे बाक़ाइदे वाटर कोर्सनि वटि धिका ॿधल आहिनि। धिके ॿधण जो मक़सदु इहो आहे त उते वाटर कोर्स में जीअं उन्हनि खे मुकमल तौर ते पाणी मिले, हेठि जेको आहे उहो पाणी न वञे। इहा सॼी जेका कहाणी आहे इन सॼे एरिया में गुज़िरियल 15-20 सालनि खां हले थी, जंहिं ते आपाशी खातो जेको आहे उहो कंट्रोल न करे सघंदो आहे, कॾहिं बि उन कंहिं बि साल न कयो आहे। गुज़िरियल साल त तव्हांखे ख़बर हूंदी त कची पुल कोबे सैद खान में माण्हुनि रोड ते केतिरा ॾींहं क़ुर पाक रखी एहतिजाज कया। हिन साल बि उहा सूरत हाल आहे त उन एरिया में जेको आहे पाणी नथो पहुचे। हाणे उन एरिया में जेको जर आहे, जर जो पाणी आहे ई कोन, छो त इते जेको बलोचिस्तान खां या पंजाब खां ज़हरीलो पाणी गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी हेरदीन ड्रेन जे ज़रिए ऐं ईंदो हुयो, या हाणे RBOD जी जेका शिकिल में उहो पाणी अचे थो, त इते त इलाइक़ा जेके आहिनि इहे सिम कलर जे वर चढ़ियल आहिनि। इते त पाणी जेको आहे जर जो आहे न, माण्हुनि खे पीअण जो पाणी बि शाखुनि मां खणणो थो पए। त हिन सिचुएशन में इते बि जेका पाणी जी हिन वक़्तु बि शॉर्टेज आहे, उन्हनि एरियाज़ में जेके पुछड़ीअ वारा इलाइक़ा आहिनि उते बि तव्हांखे 50 खां 60 सैकड़ो पाणी जी जेका आहे उहा शॉर्टेज मिलंदी। इते त वाराबंदी बि न थींदी आहे। हूअं त वाराबंदी कंदा आहिनि न, कंहिं कैनाल ते वाराबंदी थी, पाणी जी शॉर्टेज आहे, हिकिड़े ॾींहुं हिकिड़े खे ॾिबो, ॿिए ॾींहुं ॿिए खे ॾिबो। पर ही सर्किल जेका आहे इहा हितां जा जेके आबादगार आहिनि उन्हनि जी सर्किल हमेशह परेशान हूंदी आहे। सॼी उमिरि असां एहतिजाज ॾिसंदा ईंदा आहियूं। इन में वधि खां वधि जेका आहे आपाशी खाते जी मिसमैनेजमेंट आहे, जेका पाणी ओसि ताईं नथी पहुचाए सघे। पाणीअ जी त का शॉर्टेज कोन्हे। हिन वक़्तु बि तव्हांखे ॿुधायो त 3,60,000 क्यूसिक जेका सखर जी अप स्ट्रीम आहे, 3,08,000 जेका क्यूसिक आहे उहो सखर जे डाउन स्ट्रीम में पाणी हले पियो। त इतां पाणी त वॾे मिक़दार में अचे थो, पर आबादगारनि खे ओसि ताईं पाणी इहो न पियो पहुचायो वञे। ऐं इहा जेका सॼी 2-3 महीननि जी गेम आहे, छाकाणि त हाणे जेके बेजार आहिनि उहे पोखिजी विया आहिनि। मौसम त चढ़ी आई आहे हाणे ॿिजनि जी। हाणे जेकॾहिं उहे ॿिज न पोखिबा, रोंबो न थींदो, ज़ाहिर आहे इहा त थींदी ई कोन ज़मीन आबाद। त उतां जा जेके आबादगार आहिनि हिन वक़्तु बि एहतिजाज कनि था। कुबे सैद खान तालके ऐं शहदाद कोट, कंबर शहदाद कोट ज़िले जूं जेके आहिनि घटि में घटि 21 खां 22 अहिड़ियूं शाखूं आहिनि जंहिंमें इहा सूरत हाल आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। सरके साहिबु, असां सां गॾु ई रहो। बुलंद खान साहिबु, तव्हां ॾे ईंदुसि। तव्हां सरके साहिब जी तफ़सीलनि सॼी गुफ़्तगू ॿुधी आहे। दरिया में सैलाब वारी सूरत हाल आहे, नथा सम्झो त आपाशी खातो जेको प्रॉपर जेको पाणी आहे उहो पहुचाइण में नाकाम थियो आहे। हीअ सभु तव्हांजा वोटर आहिनि, तव्हांजो इलाइक़ो आहे, छा चवंदो साईं? सभिनी खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां हिन इम्पोर्टेंट इशू ते मूंखे जेको आहे पाण सां गॾु शो ते खयों। ऐं असांजो सदायो साहिबु बि लोकल आहे, असांजे इलाइक़े जो आहे, असां बि उतां जा आहियूं। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेके बि ॻाल्हियूं सदायो साहिबु चयूं उन्हनि में घणी हक़ीक़त आहे। ईअं बिल्कुलु आहे त हुते जा माण्हुनि जेका ख़ासि करे जेका पुछड़ी वारा ज़मीनदार आहिनि या पुछड़ी में जेके माण्हू हुते रहनि था, ख़ासि करे जेको बलूचिस्तान सां लॻे थो असांजा तालका लॻंदा, जंहिंमें कुबो सईद खान आहे ऐं हेॾो वारे वारा तालका आहिनि कुझु आहिनि। उते जेको आहे बिल्कुलु पाणी जी हद खां वधीक किल्लत आहे ऐं इलाही टाइम खां रही आहे। ऐं इहा ॻाल्हि बि बिल्कुलु सही कई त हुते जेको आहे ढोरनि मां जेको आहे उतां जेको आहे माण्हू बि उतां ई पाणी पीअंदा आहिनि ऐं हुन जा जेके माल आहे उहो बि उतां ई पाणी पीअंदो आहे। छाजे करे हुते पाणी जी एतिरी किल्लत आहे ऐं ज़मीन वारो पाणी बि जेको आहे उहो खारो आहे, पीअण जे लाइक़ु न आहे। हुन सॼे मामले लाइ बि असां कोशिशूं सिंध हुकूमत कयूं आहिनि। ऐं छाजे करे मुंहिंजो वास्तो बि हुतो जो आहे ऐं मुंहिंजो वालिद साहिबु हुते MNA बि आहिनि। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मूंखे पंहिंजी अंडरस्टैंडिंग बि घणी आहे त हुते मामला छा थियनि था छा नथा थियनि। पोएं साल खां जीअं साईं ॻाल्हि कई त 15-20 सालनि खां इहो मामिलो जेको थिए पियो, जंहिंमें पाणी जी इलाही घणी किल्लत रहे पई। छाजे करे सॼी खाटी जेका आहे उहा कॾहिं खणिजे न पई ऐं खणिजे बि त नाले में बि खणिजे। हुन ते असां इलाही घणो एक्शन खयोंसीं। ऐं हिन चकर तव्हां सदाया साहिब खां पुछी सघो था त सखर बराज खां वठी करे जेका NW कैनाल आहे, उहा कीरथर कैनाल, सैफुल्ला कैनाल, मक्सी कैनाल, इन्हनि टिनी कैनाल्स खे ख़ासि करे NW कैनाल एंड कीरथर कैनाल, कीरथर कैनाल तक़रीबन 80 RD ताईं उनजी खाटी खई वई आहे। ऐं मां उहो पाण वञी खाटी ॾिठी जॾहिं उहा हुननि खई। तक़रीबन 7 खां 8 फुट मुंहं ते सिल्ट हुई जेका जमा थियल,
उनखे असां सिधो करायोसीं वेंदे 80 RD ताईं ऐं बिल्कुलु हुनखे फ्लैट करायोसीं। हाणे सवाल इहो थो उथे त जॾहिं इहो कमु बि हुकूमत कयो आहे ऐं मां पाण 2-3 चकर विज़िट पाण उहा शइ कई आहे ऐं हुनजे बावजूद बि अगरि टेल ताईं पाणी नथो पहुचे हिन सूरत हाल में, जॾहिं गुडू में तव्हां वटि मीडियम फ्लड ऐलान थियल आहे ऐं तव्हां वटि सखर में लो लेवल फ्लड ऐलान थियल आहे, त उन में इहो वॾो क्वेश्चन मार्क आहे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। हुनखे कीअं एड्रेस करणु घुरिजे ऐं हुन में छा इशूज़ आहिनि उहे बि सदाए साहब मैंशन कया। त कुझु पाणी जी चोरी जी जा इशूज़ आहिनि, कुझु इलीगल डाइक्स जा इशू आहिनि जिते इलीगल जेका तव्हांजी पार्टी सां हुन माण्हू जो तालुक आहे, उहे बासर तव्हांजी जमायत सां वाबस्ता आहिनि। ॾिसो हाणे हो त सर्कस साहब वाज़े करे पोइ ॿुधाए त कहिड़ा आहिनि, त पोइ उन्हनि खे हथु ॿधूं, पर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इहो रिस्पॉन्सिबिलिटी जेका लाइ करे थी उहा इरिगेशन डिपार्टमेंट सां लाइ करे थी। ऐं मां यकीनन इहा ॻाल्हि सम्झां थो त इरिगेशन डिपार्टमेंट जेको आहे हिन मसइले खे इलाही संजीदगी खां ॾिसंदो ऐं हिनखे मसइले खे टाइम बिल्कुलु घटि आहे साईं, माण्हुनि जो जेको बेचारो सड़े पियो जेके इंशाल्लाह हिन ते अगरि हिन ते एक्शन जेको आहे इलाही जल्दी थींदो ऐं जेको बि इशूज़ रंडकूं आहिनि उहे एड्रेस थींदियूं। अगरि इनिशियली जेको असां हिन वारे डीसिल्टिंग कराई आहे मुंहुं खां वञी 80 RD ताईं, अगरि हिन मसइले हल न आहे कयो त असांखे ॾिसणो पवंदो त मसइलो आहे छा जेको इशू क्रिएट करे थो, ऐं जेको बि इशू आहे हुनखे इरिगेशन डिपार्टमेंट खे सिंध गवर्नमेंट खे एड्रेस करणो पवंदो ऐं इंशाल्लाह कंदा। सम्झो था जेके बासनि जा जेके वाटर कोर्स जे अॻियां धिका ठहियल आहिनि साईं, बासर कोई बि बासर हुजे, मां हुजां तव्हां हुजो, कोई बि माण्हू बासर जेको माण्हू आहे उहो आवाम खां मथे न आहे, आवाम जे करे ई उहो बासर आहे। त इन करे इहा ॻाल्हि करणु मुनासिबु न आहे त कोई अगरि बासर आहे त हुनखे तव्हां छॾे ॾियो। मां हिन ॻाल्हि सां अग्री नथो कयां। अगरि बासर माण्हू कोई आहे बि त हुनखे आवाम थी ठाहे ऐं आवाम जी ॻाल्हि खे असांखे सभिनी वक़्तु उनखे रखणु घुरिजे। ठीक है बुलंद खान साहब, पंहिंजी गुफ्तगू सिलसिलो जारी रहंदो। रिजवान खानदार साहब, आपकी तरफ में आऊँगा। आपने हमारी गुफ्तगू सुनी, हमारे रिपोर्टर साथी बता रहे थे कि सैलाब की सूरत हाल है दरिया के अंदर, लेकिन आज भी कंबर, शहदाद कोट, बदीन, इस तरह के जो इस इलाके के जो आबादगार हैं वो आज भी पानी की बूंद बूंद को तरस रहे हैं। क्या समझते कौन जिम्मेदार है? अभी बुलंद खान साहब कहते हैं कि ठीक है हो जाएगा मामला, लेकिन कुछ दिनों महीनों की तो पूरी गैप है इनकी, उनकी फसलें तबाह हो रही, किसको जिम्मेदार समझते हैं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। सुभान खोसो साहब 5 अगस्त को पाकिस्तान तहरीक इंसाफ का जो एहतजाज है, कराची से कश्मीर तक शटर डाउन पहिया जाम एहतजाज है। आखिर ये एहतजाज लोग करते क्यों हैं? सवाल ये पैदा होता है, किसी के पास राशन नहीं है, किसी के पास पानी नहीं है, किसी के पास इंसाफ नहीं मिल रहा है। ये मुझे बताया जाए कि 17 साल से पाकिस्तान पीपल्स पार्टी की सिंध में गवर्नमेंट है। मरसूं सिंध न डेसूं 52,000 एकड़ आपने GCI को दे दिए है कॉर्पोरेट फार्मिंग के लिए। आपका बदीन, गारो, दाबेजी, ठट्टा पानी कहाँ से आएगा? लाखों एकड़ ज़मीन आपकी बंजर हो चुकी है। आपके बासर वडेरे हों, MNA हों, MPA हों, वज़ीर हों, मुशीर हों, उनकी तमाम ज़मीनों को पानी मिल रहा है, उन्हें कोई परवाह नहीं है। 5 एकड़ से लेके 50 एकड़ तक का ज़मींदार जो है वो परेशान है। एक आम आदमी परेशान है, सिंध में एक हारी परेशान है, जिसने मुकाते पे ज़मीन ली है वो परेशान है। बासर को तो हर चीज़ मिल रही है, बासर को तो मिनिस्ट्री मिल रही है, बासर को तो पैसे मिल रहे हैं, बासर को पानी मिल रहा है, बासर को गंदम भी मिल रही है और सब कुछ मिल रहा है। बासर को एक आवाम परेशान है। और 17 साल के बाद अगर इरिगेशन मिनिस्ट्री पाकिस्तान पीपल्स पार्टी के पास है, इसराइल के पास तो नहीं है, ये आपके पास है। 17 साल में जो मसला आप हल नहीं हो सका, आप कर नहीं सके या करना नहीं चाहते हैं, ये आप पर मुनसर करता है कि जी आपकी नीयत क्या है, आप आवाम को देना क्या चाहते हैं। आप पानी नहीं दे सके, बिजली नहीं दे सके, गैस नहीं दे सके, ये आपके लोग हैं, ये आपके पीछे भागते हैं, ये आपके नारे मारते हैं, ये आपको वोट देते हैं, ये आपको पोस्टर लगाते हैं, ये आप ही के लोग हैं, लेकिन आप इनको गुलाम समझते हैं, आप इनको नौकर समझते हैं, आप इनको मजदूर समझते हैं, आप इनको अपने लोग समझते ही नहीं हैं। इसीलिए आज ये लोग, ये कौम, ये दुनिया इसी तरह जा रही है कि सब परेशानी के अंदर मुब्तला हो चुके हैं। और सिंध की बात तो मैं क्या करूंगा, सिंध की बात करने से तो अब हमारे बोल बोल के हम थक गए हैं, असर नहीं हो रहा, बेहिस हो चुकी हैं, कोई सुनने वाला नहीं है, कोई सुनता नहीं है, करना वही है। इरिगेशन मिनिस्ट्री की जो नाइली है, अरबों रुपए की करप्शन है, मीडिया बता चुका है, मीडिया दिखा चुका है, लेकिन कौन करेगा?
ये सारे एक ही हमाम में नंगे हो चुके हैं। बासर 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 कौन है? बासर क्या फरिश्ते हैं? बासर कोई इंडिया है, इसराइल है, ईरान है, रशिया है, चाइना है? कौन लोग हैं ये? बासर पाकिस्तान पीपल्स पार्टी के वडेरे हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी के वजीर और मुशीर हैं, जो गंदम भी खा जाते हैं, जो पानी भी पी जाते हैं। ये बासरों को अल्लाह ही लगाम डाल सकता है, बाकी जिन्होंने लगाम डालनी थी उनको ज़मीनें दे के खामोश करा दिया गया है। तो मैं क्या कह सकता हूँ उसमें? ठीक है, हमारा गुफ्तगू का सिलसिला जारी रहेगा। अच्छा, बदीन उहो जेको आहे ज़िलो आहे, उहो इलाइक़ो आहे जिते कॾहिं त पाणी न हुजण सबबु समुंड मथे चढ़ी पियो अचे ऐं उनजी ज़मीनूं गड़काए पियो, वरी जॾहिं पाणी अचे पियो त अॼु बि जॾहिं सैलाबी सूरत हाल आहे, जिते दरिया में नंढी ॿोॾि डिक्लेयर थियल आहे, उन बावजूद बि बदीन जा केतिरा इलाइक़ा आहिनि जेके अॼु बि पाणी लाइ परेशान आहिनि, आबादगार परेशान आहिनि, वॾे अरसे ताईं उन्हनि पाणी जी खोट खे मोड़णो आहे। पर जॾहिं हाणे दरियाउनि में पाणी आहे त अॼु बि बदीन अंदरि केतिरा जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणी जी खोट खे मोड़नि पिया। छा सूरत हाल आहे? हारून साहब तव्हां ॾींदुसि। हारून साहब ॿुधाइजो छा सूरत हाल आहे बदीन जी? हारून साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे? शायदि जेको आहे तव्हां जेको अनम्यूट कजो जेको आहे त हारून साहब तव्हां। बदीन ज़िले जी जेका सूरत हाल आहे सिंध जे ॿियनि ज़िलनि खां थोरी मुख़्तलिफ़ आहे, ठीकु आहे, छाकाणि त बदीन ज़िलो साहिली इलाइक़ो आहे, जंहिंजे हिकु पासे खां समुंड आहे त ॿिए पासे खां दरिया जे पाणी जी खोट आहे, जंहिंजे करे हीउ ज़िलो जेको आहे सख़्तु जेको आहे हर दफ़े जेको आहे मुतासिर थिए थो। ऐं बरसातनि में कुदरती आफ़तनि में बि जेको आहे हू जेको आहे ॿोॾि में बि मुतासिर थिए थो, मथियुनि ज़िलनि जो पाणी खणी अची असांखे ॿोड़ियुनि था। लेकिन हींअर जेका सूरत हाल आहे त दरिया भरियो पियो वञे ऐं दरिया वञी समुंड ते छोड़ पियो करे, लेकिन बदीन ज़िले जी जेके ज़मीनूं आहिनि से पाणी लाइ सिकी रहियूं आहिनि। बदीन ज़िले जा टे जेके तइलका आहिनि, ख़ासि करे बदीन ऐं टंडो बागो ऐं गोलाची, जिन जी टेलनि में हैरत थींदी त हींअर पीअण जो पाणी बि जेको आहे पुछड़ी में न आहे, आबादी जी त परे ॻाल्हि आहे। हिन वक़्तु असां वटि फुल सीज़न आहे सारियुनि जी, ऐं बेजारो पुखिजी चुको आहे ऐं सारियूं वेरजनि पियूं। ऐं जेका साहिली इलाइक़ो आहे असांजो, ख़ासि करे कॾण, बेडमी, अहमद राजो ऐं जेके खणी चइजे त एरीगेशन वारे हवाले सां सब डिवीज़न कॾण, काज़ियाबा, शादी सिमाल सब डिवीज़नूं जेके पाणी जे हवाले सां ठहियल आहिनि, उन्हनि जूं जेके समूरियूं शाखूं आहिनि, लॻभॻि 20 खां वधीक शाखूं आहिनि जिन्हनि में पाणी हिन वक़्तु बि मौजूदु न आहे। ऐं असां वटि जेको आहे बदीन ज़िले में 5 लख एकड़ ज़मीन खे आबाद करण जे लाइ जेको आहे इहा जेका आहे 2 तइलकनि जी ज़मीन जी तव्हांखे राति जीअं ॿुधायां पियो, जंहिंमें कोटड़ी खां अकरमवाह जेको आहे कोटड़ी बराज खां अकरमवाह अचे थो, ऐं ॿियो फुलेली कैनाल अचे थो जेको असांखे बदीन ज़िले जे हिन 2 तइलकनि खे आबाद करे थो। ऐं असांजो जेको टियों तइलको आहे गोलाची, उहो जेको आहे सखर बिराज खां रोड़ी कैनाल खां जेको आहे कुझु इलाइक़नि खे उतां खां आबाद कयो वञे थो। लेकिन अकरमवाह जी तव्हांखे सूरत हाल ॿुधायां त अकरमवाह हिकिड़ो एरीगेशन जो अहिड़ो सिस्टम आहे जेको पाणी सिर्फ़ु 2 तइलकनि खे आहे, टंडो बागो ऐं बदीन। उन मां विच में कंहिं हिकु बि जेको आहे दुर जो कंहिं ज़मीनदार जो या आड़े पाड़े कंहिं माण्हू जो फुड़ो बि पाणी सेंक्शन न थियल आहे। इहो गवर्नमेंट ऐं एरीगेशन खां जेको आहे उन 2 तइलकनि जे लाइ अलॻि वाह जेको आहे 1965-66 में ठहियल हो। लेकिन हिन वक़्तु जेका उनजी सूरत हाल आहे त हैदराबाद खां वठी टंडे मामन खां ताईं उन पाणी खे जेको आहे चोरी कयो वञे थो। 5 फ्लड कैनाल आहिनि असांजा बदीन ज़िले में, टंडे मामन खान ज़िले जा। उन्हनि फ्लड कैनाल खे हिन वक़्तु एरीगेशन जे हवाले सां वायो पियो वञे। भासर जेके असांजा हिन इलाइक़े जा माण्हू आहिनि उहे भासर हुकूमत सां ई तइलक रखनि था, ऐं उन्हनि जा जेके आहिनि फ्लड कैनाल में पाणी खणी करे बदीन तइलको ऐं टंडे बागे जेको तइलको आहे उन जूं ज़मीनूं जेके आहिनि उहे हिन वक़्तु बि गैर आबाद आहिनि, बेचारा सड़ी रहिया आहिनि, पाणी उते जेको आहे न पियो पइजे। ऐं उन खां अलावा जेका असांजा सूरत हाल त अकरमवाह जी जेका सूरत हाल आहे उन ते सखर बिराज कमांड जूं जेके आहिनि 2.5 लख एकड़ ज़मीन जेका आहे उन्हनि ते ज़बरदस्ती गैर क़ानूनी वायो पियो वञे। ऐं मातली टंडो मामद खान वारी एरिया में जेको आहे उतां वॾियूं जेको आहे पंप मशीनूं लॻाए उतां खां पुण पाणी जेको आहे गैर क़ानूनी खणण थो वञे। लेकिन बदीन जे माण्हुनि जी केरु दांह कूक एॾी वॾी ज़्यादती आहे, न एरीगेशन थी ॿुधे, न सीडा थी ॿुधे, न एरिया वाटर जेको
अमलदार थो ॿुधे त इहे खाता सीधा ऐं एरिया वाटर बोर्ड ख़बर न आहे कहिड़े हवाले सां ठाहिया विया आहिनि जेके इरिगेशन में त नथा अचनि। ठीकु आहे। अकरमा जी जेका सूरत हाल तव्हांखे ॿुधायां त अकरमा 1965-66 में ठहियो, उन खां पोइ उनजा न बंद ॿधा विया आहिनि, न डीसिल्टिंग कई वई आहे। जेको 4200 क्यूसिक जे हवाले सां डिज़ाइन कयो वियो, बसि 4200 क्यूसिक खणी उहो बदीन तरफ़ ईंदो, लेकिन हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त उन में 2700 क्यूसिक पाणी बि नथो छॾियो वञे, छाकाणि त उनजे टुटण भॼण जो ख़दशो हूंदो आहे। आपाशी खातो पंहिंजी नाहिली खे लिकाइण जे लाइ उन में पाणी नथो छॾे, फुलेली में फुल गेज जो पाणी नथो छॾे, जंहिंजे करे ही इलाइक़ा जेके आहिनि गैराबाद थींदा पिया वञनि, समुंड मथे चढ़ंदो अचे ऐं कलर जे वर ज़मीनूं चढ़ी वयूं ऐं माण्हू आबादगार सख़्तु परेशान। ठीकु आहे, ठीकु आहे। हारून साहब, तव्हां सां गॾु रहो। अच्छा, बुलंद खान साहब, तव्हां ॿुधो पिया 50% जो पाणी न रोकियो आहे, हाणे दरिया में पाणी जाम आहे, लेकिन अॼु तव्हां एतिरा मुंहिंजे ख़्याल में करणु घुरिजे त इरिगेशन जी नाइली आहे जो सिंध जा उहे माण्हू जॾहिं दरिया में सैलाबी सूरत हाल आहे, पर अॼु बि सिंध जा माण्हू पाणी जी खोट के मोन बदीन जी तव्हां सॼी कहानी जेको आहे त हारून तव्हांखे ॿुधाई आहे। एतिराफ़ कयो सही त ॾिसो, एतिराफ़ करण जी ॻाल्हि न आहे, इहो हिकिड़ो इशू आहे, उहो हिन ॻाल्हि में एतिराफ़ करण जो कोई इशू न आहे। इहो हिकिड़ो प्रॉब्लम आहे जेको असां फेस कयूं था, हाणे खां न इलाही टाइम खां इहो प्रॉब्लम असां फेस कयूं था। ऐं हुनमें जेको टेल एरियाज़ आहिनि हुननि खे तकलीफ़ पाणी जी पहुचे थी, उहो चाहे पाणी हुजे या न हुजे, पर हुन मैकेनिज़म खे थोरो ठाहिण में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे या मेंटेन करण में कुझु इशूज़ आहिनि जिन खे एड्रेस करणी इलाही ज़रूरत आहे। 17 साल तव्हांखे थिया आहिनि साईं, ऐं हुननि ई इशूज़ खे एड्रेस जेको आहे बिल्कुलु जाम खान शोरो साहब जेको आहे करे थो। हाणे जेको आहे सखर बराज जो इलाही वॾो इशू थियो लास्ट ईयर, जंहिंमें तव्हांजो गेट जेको आहे उहो किरी पियो, डैमेज थी वियो, छाजे करे 1906 में मां सम्झां थो लॉयड बराज ठहियो, सखर बराज ठहियो, उन खां पोइ कॾहिं बि हुनजी रिपेयर या मेंटेनेंस न थी। हाणे पहिरें चकर जेको आहे मां हुते जेको आहे बेड ते बि वियुमि आहे रिवर इंडस जे, जिते सखर बराज आहे, उते उन्हनि पूरो जेको आहे हिकिड़ी डैम ठातो आहे जंहिंमें उहे हलंदड़ पाणी में बि असां हुते हेठि कमु कराए सघूं था। हुनमें इलाही गेट्स जेके रिपेयर थी विया आहिनि, इलाही अॻिते नेक्स्ट ईयर थींदा। 2-3 साल जो प्रोजेक्ट आहे जंहिंमें सॼो बैराज बि रेनोवेट थींदो ऐं गेट्स बि रेनोवेट थींदा। त जाते तनक़ीद करण जी ज़रूरत आहे, उहो तव्हांजी तनक़ीद बिल्कुलु जाइज़ आहे, हुनखे एड्रेस करण जी बि असांखे ज़रूरत आहे। ऐं यकीनन इरिगेशन डिपार्टमेंट हिन मामले खे संजीदा वठे थो ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असांजो कॾहिं बि इहो इम्कान या इहा ॻाल्हि न हूंदी आहे त माण्हुनि खे पाणी न पहुचे। हमेशह कोशिशि सर को यकीनदानी करायो था त हीअ तव्हांजे प्रोग्राम खां पोइ वञी करे तव्हां जेको आहे जेके वस वारा हुन सां ॻाल्हाईंदो त हिन लाइ सुभाणे मुंहिंजी मुलाक़ात बिल्कुलु आहे मिनिस्टर साहिब सां बि इन इशू ते, छाजे करे इहो इशू इलाही इंपॉर्टेंट आहे असां सभिनी लाइ। इहे जेके माण्हू आहिनि उहे असांखे ऐवाननि ताईं बि पहुचाईंदा आहिनि। असांजी पूरी कोशिशि आहे, पूरी दिलि सां कोशिशि कंदासीं त इहो मामिलो हल थिए। इहो हुननि जो असांजो सभिनी जो जियाप जो मसइलो आहे, हिनखे कोशिशि कंदासीं त इम्प्लीमेंट थी सघे ऐं इंशाल्लाह थींदो बि। साईं जी ॻाल्हि खे मां थोड़ो एड्रेस करे वठां तो सर ने बोला कि पाकिस्तान पीपल्स पार्टी वडेरों की पार्टी है, तो सर पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम की पार्टी है और पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम की पार्टी है, जिसकी वजह से हर वडेरा मजबूर होता है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल हो। वडेरे तो आपके साथ भी थे जब इमरान खान साहब आते थे सिंध में और वडेरों की उताकों पे जाके बैठते थे, तो तब आपको वडेरे नज़र नहीं आ रहे थे और आपको अब वडेरे नज़र आ रहे हैं। तो बात वो करें जो बेहतर बात हो, जिस इशू है उस पर बात करते हैं वो बेहतर रहेगा। और 17 साल में आपने बोला कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने क्या किया है, तो मैं आपको कुछ चंद चीज़ें गिनवा देता हूँ। NICVD, NICH, साइबर नाइफ, SPHF, आपने तो 5 लाख घरों का वादा किया था, हमने 21 लाख घर दे दिए। अच्छा। 21 लाख घर दे दिए। 90,000 प्लस नौकरियाँ अभी टीचर्स की मिली हैं। एजुकेशन डिपार्टमेंट पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के थ्रू शारे भुट्टो बन रही है। आपके ड्यूल कैरेजेस बने हैं मल्टीपल एरियाज़ में अक्रॉस द प्रोविंस। मुझे गांव पहुंचने में पहले जो है 9 घंटे लगते थे, आज मुझे 5 घंटे लगते हैं। तो ये पाकिस्तान पीपल्स पार्टी की वजह से, ये सिंध गवर्नमेंट की वजह से। नूरियाबाद एनर्जी कंपनी SECMC सिंध एंग्रो कोल माइनिंग कंपनी सबसे सस्ती बिजली बनाने वाला इदारा है। पीपल्स बस सर्विस, आपके आई वर्क फॉर सिंध जो हमारे बेरोज़गार नौजवान हैं उनको नौकरियाँ ढूंढने में आसानी पैदा करने के लिए, चाहे वो प्राइवेट हो चाहे वो पब्लिक हो। उसके अलावा सकर बराज की अभी इस वक्त रेनोवेशन हो रही है। ऐसे और प्रोजेक्ट हैं। अच्छा खानदार साहब आपकी तरफ आऊँगा। ये तो तय है कि पानी के लिए बुलंद खान साहब कहते हैं कि कल बात होगी, CM के साथ मुलाकात होगी, इंशाल्लाह मसला हल होगा। पानी तो लोगों को नहीं मिल रहा जब दरिया में पानी है। बहुत सारी चीज़ें गिनवाई हैं आपको, क्या कहेंगे? बिल्कुल बुलंद साहब सही कह रहे हैं। 17 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी ने हुकूमत की है, सिंध को पेरिस बना दिया इन्होंने।
NICVD का जिक्र किया, NICVD का जिक्र किया तो आप मीडिया देख रहे हैं कितने बड़े बड़े स्कैंडल आ रहे हैं इनके लिए, और सिंध के हर घर में नौकरी पहुंच चुकी है, और सिंध का हर लड़का नौजवान जो है वो रोज़गार पे लग गया है, और हमारे अस्पतालों के अंदर दवाइयाँ भरी हुई हैं, लेने वाला कोई नहीं है। हमारे सरकारी स्कूलों में तालीम, किताबें यूनिफॉर्म के साथ मिल रही हैं, लेकिन पढ़ने के लिए बच्चे ख़त्म हो गए हैं, वो बच्चे नहीं मिल रहे हैं। तो मैं इस पे बहस नहीं करना चाहता, ये तो आवाम फैसला करेगी। ये आवाम फैसला करती है कि जी वडेरे हैं या जागीरदार हैं या सरमायादार हैं, वो PTI के हों, पीपल्स पार्टी के हों, नून लीग के हों या किसी के भी हों, वो आवाम के नहीं हो सकते। हमें आवाम के लिए वो लोग चाहिए। ये आवाम के लोग नहीं हैं। ये 47 हुकूमत जो बनी है ये 47 पे ही आई है। ये 47 की हुकूमत आवाम के लिए नहीं हो सकती। मैं तो पानी अपने लिए नहीं मांग रहा हूँ कि जी पानी हमें दे दिया जाए। कराची में पानी नहीं है तो बदीन, और मैंने कहा ना कि ये 780 कॉर्पोरेट फार्मिंग कंपनियां मैंने रजिस्टर्ड कराई हैं, PTI ने कराई हैं, नून लीग ने कराई हैं, किसने कराई हैं आप पता करें ना। ये GCI, फिर बोल रहा हूं, GCI 52,000 एकड़ ये हमने उसको दी है जमीन आपको, जो आपका बदीन सूख गया, आपका गोलारची सूख गया, टंडो मोहम्मद खान पानी नहीं है, लोग मच्छर देखें, दवाइयां देखें लोगों को। मैं 1 हफ्ता रहा हूं वहां पर, 1 हफ्ता में रहा हूं, मैंने हालत देखी है, लोगों की खारिश हो गई है, एलर्जी बढ़ गई है। बस तो मैं उसमें और ये सिर्फ कह सकता हूं कि ये आपके लोग हैं, आपने सूबा किया है, मरसू सिंध न डेसू, तो कम से कम इनको पानी दे दो, बिजली दे दो, खुराक दे दो, दवाइयां दे दो। हम यही चाहते हैं। आप इनसे वोट ले लो, अगर ये आपको देना चाहते हैं तो आप इनसे वोट ले लो, लेकिन जो इस अवाम का हक है, जो इस कौम का हक है, वो इसको दे दो। वो जो कौम, कुछ मेरे कौम परस्त दोस्त नारा मारते हैं पंजाब तू सा झेड़ो आ, वो पंजाब से क्या झेड़ो करोगे? झेड़ा तो यहां से जिनके हाथ में पानी है। इरिगेशन मिनिस्टर कौन है आप बताएं ना मुझे। 5 साल, 10 साल, 15 साल, 2 साल और 17 साल, 17 साल में आप नहरें नहीं बना सके। 17 साल के अंदर आप एक आम जमींदार के घर में पानी नहीं पहुंचा सके। मैं बाकी मिनिस्ट्रियों की बात ही नहीं कर रहा, मुझे एक एक चीज का पता है। पाकिस्तान पीपल्स पार्टी की तमाम मिनिस्ट्रियों का पोस्टमार्टम कर सकता हूं मैं, लेकिन मैं सिर्फ इस प्रोग्राम के हवाले से इरिगेशन की बात कर रहा हूं। जाम खान शोरो साहब इरिगेशन के मिनिस्टर हैं, उससे पहले भी कोई मिनिस्टर होगा, उससे पहले भी कोई मिनिस्टर होगा, लेकिन मिनिस्टर की कारकर्दगी क्या है, पीपल्स पार्टी की कारकर्दगी क्या है, बिलावल भुट्टो साहब की कारकर्दगी क्या है कि आप देखें कि गली गली के अंदर पानी जब नहीं पहुंचा है तो फिर मैं समझता हूं कि जाम खान शोरो साहब से इस्तीफा ले लेना चाहिए। ठीक है, ठीक है। अच्छा सरगे साहब, तव्हां ॾेई दोस्तों हिकु तव्हां जेको मूंखे ॿुधायो त गैर क़ानूनी तरीक़े सां पाणी चोरी कयो वेंदो आहे, सिंध जो पाणी बलोचिस्तान बि चोरी करे पियो, ॿियो जेके बासण पार जेके धिका आहिनि उहे, उन खां अलावा छा इहो बि चई सघूं था हिकिड़े इम्कान इहे बि ज़ाहिर कया वञनि था त जेके बंदि आहिनि उहे कमज़ोर आहिनि, के इम्कान हुया इरिगेशन खे त भई पाणी आहे कोन, छो ख़र्चु कयूं, ऐं अगरि हाणे पाणी छॾींदा ज़ाहिर ॻाल्हि आहे गारा लॻंदा, वरी बदनामी थींदी, इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? ॾिसो न, पुछड़ीअ वारे इलाइक़े में पाणी नथो पहुचे त उते घारा किथां लॻंदा। हीअ प्योरली जेका आहे उहा मिसमैनेजमेंट आहे, हिनखे तव्हां मिसमैनेजमेंट चई सघो था। ठीकु आहे, छाकाणि त उस ताईं पाणी न पियो पहुचे। हाणे इन्हनि इलाइक़नि जे अंदरि घणे क़दुरु जेको सारियालो फ़सुलु आहे मिलंदो ई सारियाले फ़सुल जे लाइ पाणी आहे। रबी में त हिते पाणी हूंदो ई कोन्हे। माण्हू पीअण जे पाणीअ जे लाइ एतिजाज कंदा आहिनि, मतिलबु जॾहिं सारियाले फ़सुल जी मौसम न हूंदी आहे त उते त पीअण जे पाणीअ लाइ एतिजाज थींदो आहे। को उते कप फुटी या पंहिंजो ॿिए कंहिं क़िस्म जो जेको फ़सुलु आहे उहा कणिक या इहे थोरी फ़सुल थींदा आहिनि, हिकिड़ो ई फ़सुलु थींदो आहे साल में सारियालो। इन्हनि एरियाज़ में जेके पुछड़ीअ वारा इलाइक़ा आहिनि घणे क़दुरु, कुझु ज़मीनदार उते 2 फ़सुल कंदा हूंदा न, त तक़रीबन ज़मीनदार 1 फ़सुलु कंदा आहिनि। ख़स्ता हाल ज़मीनदारनि जो हाल जेको आहे उहो तमामु उते ख़राबु आहे। तव्हां जंहिं बि ज़मीनदार सां ॻाल्हाईंदो उहो उते लखे रुपयनि जो कर्ज़ी हूंदो, उन वटि माना पैसा जॾहिं ॿिज भाण जेतिरा बि न हूंदा, पर जॾहिं उहे ॿिज भाण छा कंदा आहिनि ओधर ते वठी उहो जॾहिं विझनि था ऐं पाणी नथो मिले, जॾहिं फ़सुलु सुके थो पियो या 1-2-3 मरल मिसाल ॿिज पोखण जे लाइ तव्हांखे पाणी खपे, उनखां पोइ रोंबो जॾहिं कयो था तॾहिं पाणी खपे, वरी फ़सुलु तयारु थिए थो तेसिताईं सारियाले फ़सुल खे त मुसलसिल पाणी खपे न। त इन्हनि एरियाज़ में पाणी पहुचे ई नथो। इहो आपाशी खाते जी जेका आहे सा उहा नाली आहे जो ओसि ताईं पाणी उहे नथा पहुचाइनि। इन्हनि एरियाज़ में जेको आहे एहतिजाज थींदा आहिनि, कॾहिं कॾहिं झेड़ा बि थींदा आहिनि पाणी जे वारे ते ऐं पाणी न मिलण ते। इन क़िस्म जी जेका सिचुएशन आहे इन सॼी इलाइक़े जे अंदरि हिन वक़्तु बि मौजूदु आहे। उहे एरियाज़ आहिनि जेके हमेशह जेको आहे उहे फोकस रहिया आहिनि। ईअं न त के फोकस न रहंदा आहिनि, हर साल इन्हनि ते प्रोग्राम्स थींदा आहिनि,
सिंध हुकूमत खे बि सॼी ॼाण आहे। वरी जॾहिं ॿोॾियूं ईंदियूं आहिनि तॾहिं बि ॿोॾियुनि में बि बलूचिस्तान खां जेको पाणी ईंदो आहे त इहे ई इलाइक़ा जेके आहिनि सभिनी खां वधीक मुतासिर थींदा आहिनि। वरी जॾहिं फसल पोखण जी मुंद हूंदी आहे त पाणी बि न मिलंदो आहे। पर हीअ त वॾी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त तव्हांजे दरिया में हिन वक़्तु ॿोॾि वारी सूरत हाल आहे। माना एतिरो पाणी आहे जेकॾहिं पहुचाइणु चाहिनि त जेतिरो हर साल उन्हनि खे मिलणु खपे उनजी कैपेसिटी खां वधीक उते पाणी उन्हनि ताईं पहुची सघे थो, पर नथो पहुचायो वञे पाणी, उते नथो पहुचे। हाणे टेक्निकल जेके शयूं आहिनि उन्हनि में को अहिड़ो टेक्निकल उते फॉल्ट कोन्हे, छो त ही आहिनि ई पुछड़ीअ वारा ऐं हेठां वारा इलाइक़ा। इन त मथां इलाइक़ा आहिनि उते जेको आहे केनालनि मां पाणी नथो पहुचे। सैफुल्ला मक्सी केनाल त उहो केनाल आहे जॾहिं खीरथर मां उनजो थोरो बि दरवाज़ो खोलींदा आहिनि त सॼो पाणी आ कंदो आहे, छो त उहो हेठाईअ ते आहे। त इहो पाणी त पुछड़ीअ ते पहुचणु खपे। पोइ इरिगेशन वारनि जी जेका मिली भगत आहे बासर माण्हुनि जी या वॾनि ज़मीनदारनि जी, उहे पंहिंजनि ज़मीनुनि खे पहिरियां पाणी ॾियनि था, पोइ जेको बचो सचो पाणी आहे बाक़ी आम आबादगार खे जेको आहे उहो मिले थो। त इन ते ज़ाहिर आहे हिकिड़े वर्क ॾिसो न, अॻु में बि ईअं थींदो हो त हर साल इन्हनि एरियाज़ में इरिगेशन वारा, रेंजर्स वारा, पुलिस वारा गॾिजी बाक़ाइदे उते रेड थींदियूं। गैर कानूनी जेको पाणी चोरी आहे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई थींदे असांखे नज़र ईंदी, या जिते धिका हूंदा केतिरा भेरा जेको आहे सो DC वञी पाण ख़ुदि जेके आहिनि उहे धिका भञिरा आहिनि ऐं चेक एंड बैलेंस थोरो थींदो हुयो त पाणी आख़िर पुछड़ीअ ताईं छो नथो पहुचे। पर गुज़िरियल साल या हिन साल उते सिचुएशन इहा ॾिसण में अचे पई त पाणी एॾे मिक़दार में मौजूदु हुअण जे बावजूद बि नथो पहुचे। ठीकु आहे। अच्छा आख़िर में बुलंद खान साहब तव्हां ॾे ईंदुसि। तव्हां गुफ़्तगू ॿुधी आहे जेको आहे त सरके साहिब जी। बासर बि तव्हांजी पार्टी सां हुनजो तालुक़ु आहे, छा सम्झो था? पहिरियां तव्हांखे ख़बर न हुई, हुकूमती अगरि मामलात ॼाण न हुई, हाणे तव्हांजे सूरत में उहा ॻाल्हि उते पहुची सघे थी। छा इन इलाइक़नि जा बदीन जा माण्हू हुजनि, कंबर शदाद कोट जा माण्हू हुजनि, तव्हांजो तक आहे उहो तव्हांजो इलाइक़ो आहे, छा सम्झो था माण्हू इहा उमेदु कनि त हाणे इहे माण्हुनि खे प्रॉपर पाणी मिलंदो? हीअ जेका बदमाशी आहे इरिगेशन जी, पाणी विकिरो करणु, धिका हणणु, को जान छुटंदी माण्हुनि जी? मां तव्हांखे पहिरीं बि ॻाल्हि कई त बासर माण्हू केर बि हुजे उहो बासर अवाम जे बुनियाद ते आहे, अवाम जी मदद सां आहे। अवाम जे बग़ैर कोई बि बासर न आहे। त चवण जो मक़सदु त भले केरु केतिरो बि बासर हुजे, पर कंहिंजो बि कंहिं ग़रीब माण्हू जो, नंढे ज़मीनदार जो हक़ माण्हू हुनखे हुन शइ जी इजाज़त न हुजणु घुरिजे। ऐं मूंखे यकीन आहे त डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन, असांजो मिनिस्ट्री इरिगेशन जी ऐं सिंध गवर्नमेंट हिन ते सख़्तु एक्शन खणंदा ऐं कोशिशि कंदासीं त जल्द उन्हनि माण्हुनि ताईं पाणी पहुची सघे। ऐं हिन मामले खे इलाही संजीदगी सां असां पाण बि ॾिसूं था ऐं सिंध हुकूमत पाण बि ॾिसे थी ऐं बिल्कुलु इरिगेशन डिपार्टमेंट बि ॾिसंदो हूंदो ऐं असां बि हुन ते इलाही प्रेशर बिल्ड कंदासीं ऐं इंशाल्लाह हिन मामले खे उन्हनि माण्हुनि खे जेके उते असांजा ज़मीनदार आहिनि उन्हनि खे रिलीफ पहुचाइण जी कोशिशि पूरी कंदासीं। मां साईं जी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदो हलां त साईं हमारे सिंध की अवाम वो बात भी नहीं भूली है कि ग्रेटर थल केनाल फ़ेज़ 2 अप्रूव जो है वो इमरान खान ने कराया 2019 में, और ये चीज़ जो है ये सिंध की अवाम कभी भी नहीं भूलेगी कि आपके लीडर ने उनके पानी पे डाका मार चुके हैं, मारा नहीं है, मार चुके हैं। और वो जो है बिलावल भुट्टो ज़रदारी साहब की कोशिशों और मेहनतों की वजह से हमने वफाक की हुकूमत से स्क्रैप कराया है मंसूबा, और वो मंसूबा हम नहीं बनने देंगे। चाहे कुछ भी हो जाए, सिंध के पानी पर हम किसी को डाका मारने नहीं देंगे, फिर चाहे वो आपकी हुकूमत हो चाहे किसी और की हुकूमत हो, सिंध के अवाम का पानी हम किसी को नहीं देने देंगे। उसके बाद बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ने क्या किया है? बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ने वो सब किया है जो उन्होंने वादे किए थे। मैंने आपको अभी बताया था SPHF, हमने जब सैलाब यहाँ पर आया हमने एक वादा किया कि हम हर इंसान को जिसका घर टूटा है, जिसका घर जो है गिरा है सैलाब में, उनको घर देंगे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ने वादा किया और 21 लाख घर वो भी बन रहे हैं, जिनमें से 10 लाख के करीब डिलीवर हो चुके हैं और इंशाल्लाह अगले 1 से 2 साल में बाकी 11 लाख घर भी दिए जाएंगे और हर औरत को उस घर के उसका हक भी मिल रहा है। और अगर आप ये बात में से करते हैं कि आप इस सूबे को क्रेडिबिलिटी नहीं देते हैं, तो मैं आपको वर्ल्ड बैंक की क्रेडिबिलिटी देता हूँ। वर्ल्ड बैंक सर मुझे क्रेडिट देता है। टाइम पूरा और आपके लीडर ने जो 5 लाख वादे किए थे घर के, उनमें से 50,000 के 10,000 भी घर डिलीवर नहीं कर सके, तो बुलंद खान साहब ये बात नहीं करें। आखिर में साईं देवेंद्र, अच्छा रिजवान साहब आपने गुफ्तगू सुनी, बुलंद खान साहब कह रहे हैं कि बिलावल भुट्टो साहब ने जो वादे किए वो पूरे होंगे। उसके अलावा बुलंद खान साहब ये भी कह रहे हैं कि पानी
वहाँ पे भी उनको पहुँचाया जाएगा, क्या कहेंगे? देखा जी 17 साल में तो पानी पहुंचा नहीं, वादे बिलावल साहब पूरे करेंगे, अल्लाह करे पूरे करें, हम तो कहते हैं पूरे करेंगे, कोई वादा पूरा नहीं किया। मसला ये कि मैं कहता हूं अल्लाह करे पूरा करें, अल्लाह करे पूरा करें। 20 लाख नहीं 50 लाख घर दें, आप करोड़ों वोट लेते हैं, आप करोड़ों के लोग आपके पास हैं, 20 लाख 10 लाख 50 लाख करोड़ से क्या होता है? सिंध की आबादी कितनी है? लेकिन आपको ना पंजाब को आपका पानी चोरी करने की जरूरत है, ना केपीके को आपका पानी करने की चोरी करने की जरूरत है। आप खुद ही चोर हैं, आप खुद अपने पानी के अपने लोगों के चोर हैं, आपको बाहर के चोरों की जरूरत नहीं है। आपके पास खुद इतने चोर हैं कि आपको बाहर से लोग नहीं चाहिए। ठीक है, बहुत शुक्रिया। सिंध के फंड्स पर डाका तो इमरान खान ने डाला था, एनएफसी अवार्ड ना सर, देकर पिछले 3 साल। ये तो मैं कहता हूँ, ये तो मैं कह रहा हूँ कि ये तो आवाम, सिंध की आवाम जानती है, सिंध की आवाम जानती है, सिंध की आवाम जानती है कि चोर कौन है, चोर कौन है, चोर कौन है, डाकू कौन है, चोर कौन है, डाकू कौन है, और सिंध के दाड़ेल कौन है, सिंध पे डाका किसने डाला है, सिंध का पानी किसने बेचा है, सिंध की दवाइयां किसने बेची है, सिंध की गंदम किसने बेची है, वो तो इल्जाम में जरदारी साहब भी 7 साल रहे हैं। आपको मिली साहब आपका मौके भी आया, आप दोनों का बहुत शुक्रिया, आपने कीमती वक्त दिया। असांखे सदा साहब तव्हांजी महिरबानी, हारून गोपाल साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जी गुफ़्तगू ॿुधी आहे त बुलंद खान साहब जो चवणु आहे त हू जेके आला अख़्तियारियूं आहिनि सीएम आहे उन सां ॻाल्हि ॿोल करे जल्द जेके हिननि इलाइक़नि में जेको पाणी आहे उहो पहुचाइण जी कोशिशि कंदा। अॼु हिन पर सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अल्लाह भाई।